दादू में चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री ज़िला दादू जी अॻुवाणनि पारां बिजली जी क़ीमतुनि में वाध, लोड शेडिंग ऐं वाधू टैक्सनि जे ख़िलाफ़ सदर प्रदीप ॼमार, सेक्रेटरी जनरल इम्तियाज़ अहमद कुरैशी, आबिद अली खुंहारो, राजा नज़ीर अहमद शेख, ज़ुबैर अहमद भुर्ट, हाजी गुलाम कादिर सोलंकी, इकबाल चारण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बिजली जूं वधंदड़ क़ीमतूं, लोड शेडिंग, नाजाइज़ टैक्स लॻाइण ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहियूं। असां वाज़े कयूं था लाइन लॉसेस, टीवी लाइन सेल टैक्स, एक्स्ट्रा टैक्स खे रद्द कयूं था। हुकूमत फौरी तौर अहिड़नि मन घड़त टैक्सनि खे ख़तमु करे बिजली जी क़ीमत खे घटाए ज़िले दादू में 14 खां 16 कलाकनि ताईं बिजली जी लोड शेडिंग ख़तमु करण जो मुतालबो कयूं था त जीअं बिजली सस्ती मुयसर कई वञे, त जीअं ताजिर, नंढा वॾा कारखानेदार ऐं घरेलू सार्फ़िन पंहिंजो रोज़गार आसानी सां करे सघनि। हिननि वधीक चयो त सेप्को मुलाज़िमनि जी मार्फत बिजली चोरी थिए थी, मुलविस मुलाज़िमनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं कुंडा सिस्टम ख़तमु कयो वञे त जीअं लाइन लॉसेस ऐं डिडक्शन खां आवाम खे निजात ॾियारी वञे। पेट्रोल ऐं आम इस्तेमाल जी शयुनि जी नाजाइज़ वधंदड़ क़ीमतुनि खे रद्द कयूं था। हुकूमत खां घुर कयूं था त पेट्रोल ऐं आम शयूं सस्तियूं कयूं वञनि। दादू ज़िले ऐं सिंध सूबे समेत सॼे मुल्क में ताजिरनि ऐं आवाम एहतिजाज शटरबंद हड़तालूं रिकॉर्ड करायूं आहिनि, पर हुकूमत जे कन ते जूं बि न चुरी आहे। असां ताजिर बिरादरी मथां नाजाइज़ महांगाई थापी वई आहे ऐं ॿिए तरफ़ असां पाण पंहिंजो कारोबार बंदि करे पाण खे नुक़सानु पहुचायो आहे। असां शटरबंद हड़ताल जा हामी न आहियूं। अॻुवाणनि हुकूमत खां मुतालबो कयो त असांजे मुतालबनि ते गौर करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। टीवी लाइसेंस, सेल्स टैक्स, एक्स्ट्रा टैक्स को मुस्तरद करते हैं और हुकूमत से फौरी तौर पर अपने मन घड़त टैक्सेस को ख़त्म करने, बिजली के निर्खों में कमी करने और पूरे दादू ज़िले में 14 से 16 घंटे बिजली की लोड शेडिंग ख़त्म करने का मुतालबा करते हैं, ताकि बिजली सस्ती और फरावानी से मुहैया हो, ताकि ताजिर तबका, छोटे बड़े कारखानेदार और घरेलू सार्फिन अपना रोजगार आसानी से कर सकें। न सिर्फ इतना बल्कि सेप्को मुलाजमीन के तवसुत से होने वाली चोरी को रोका जाए और मुलविस अफराद को सजाएं दी जाए और कुंडा सिस्टम ख़त्म किया जाए, ताकि लाइन लॉसेस और डिटेक्शन से आवाम की निजात हो। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़ दादू।